खबर है नाज़रीन मीरपुरमाथिलो में तव्हां शेयर कयूं पिया। मीरपुरमाथिलो में वधंदड़ महंगाई के खिलाफ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के हुकुम ते मीरपुरमाथिलो में भी एहतजाजी मुज़ाहरो करे रैली कढी वही है। गो न्याज़ी जा ज़ोरदार नारा लगाया विया आहिनि। जावेद लाशारी मीरपुरमाथिलो में लाइन ते मौजूद है। जावेद आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त पूरी सिंध जी मीरपुरमाथिलो में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर मीर बाबर अली खान लुंड तरफा महंगाई खिलाफ घंटा घर का बिटाई चौक ताईं एहतजाजी रैली कढी है। उन मौके ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पिताफी जाम करीमुल्लाह दार जो अली अहमद अली खान महर ऐं ॿियनि चयो आहे त तब्दीली सरकार घाट रोड महंगी करे आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सदाईं आवाम खे परेशान कयो आहे। अॻवाननि वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी है। आवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ भी परेशान है। जॾहिं त एहतजाज में वॾे तादाद में कारकुननि शिरकत कई है। जी ठीक है। जावेद लाशारी इन वाले तमाम तर सूरत हाल खां आगाह किया है। मीरपुरमाथिलो में भी मुल्क जी वधंदड़ महंगाई खिलाफ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के हुकुम ते एहतजाजी मुज़ाहरो किया वियो है।